सिंध में आबाद आहिनि। चांडिया मीर जलाल खान जे पुट हूत जा औलाद आहिनि। ही पहिरों बलोच कबीलो हुयो जिन रिंद ऐं लाशारनि जे विच में तिल नसुल कुशियारे जंग खां मायूस थी बलोचिस्तान अरबो कलात बूलान खे छॾे ही कबीलो डीजी खान को सलेमान वारे इलाक़नि में अची आबाद थिया। उन वक़्तु चांडियनि जो सरदार मीर हरियान खान हो जिन पंहिंजे नंढे पुट अहमद खान जे नाले सां हिकु नओं ॻोठु क़ाइमु कयो जेको आम तरह कोट अहमद खान जे नाले सां मशहूरु थियो। हिन वक़्तु उहा ॻोठु डेरा गाज़ी खान जे वेझे कुटला अहमद खान जे नाले ते मशहूरु आहे ऐं सन 1500 ईस्वी में जॾहिं मिर्ज़ा शाह बेग अरगोन समा ख़ानदान जे बादशाह ॼाम निज़ामदीन उर्फ़ ॼाम नंढे जे इलाइक़े सिबी ते हमिलो कयो। ॼाम नंढे पंहिंजे ख़ासि वज़ीर दरिया खान खे शाह बेग अरगोन जे मुक़ाबले लाइ मोकिलियो। दरिया खान उन जंग लाइ मुख़्तलिफ़ क़बीलनि जा माण्हू गॾु कया ऐं हिकु वॾो लश्कर ठाहियो। चांडियुनि जे सरदार सरमन खान खे चीफ मुक़ररु करे खेसि जंग लाइ मोकिलियो। सरदार सरमन खान शाह बेग अरगोन खे सिबी मां भॼाए कढियो। उन फतह जे इनाम में वज़ीर दरिया खान सरदार सरमन खान खे चांडियुनि ऐं इलाइक़े जो काफ़ी कबीलनि जो सरदार मुक़ररु करे खेसि खीरथर जबलनि जे कुंज सां हिकु वॾी जागीर ॾिनी जेका चांडिका जागीर जे नाले सां मशहूरु थी। सरदार सरमन खान खां पोइ संदसि औलादनि में सरदारी सिलसिलो शुरू थियो जेको अॼु ताईं जारी आहे। सरदार सरमन खान खां पोइ सरदार वरल खान, सरदार मिर्ज़ा खान, सरदार दाता खान, सरदार ईसाक खान, सरदार आदम खान, सरदार मिर्ज़ा खान, सरदार वली मोहम्मद उर्फ मलक गैबी खान, सरदार मीर सरदार खान, सरदार वली मोहम्मद खान, सरदार मीर ईसाक खान, सरदार मीर दातार खान, सरदार मीर मोहम्मद खान शहीद, सरदार अली नवाज उर्फ नवाब गैबी खान, नवाब मीर मोहम्मद खान, नवाब सुल्तान अहमद खान, नवाब शबीर अहमद खान खां पोइ मौजूदा नवाब सरदार खान जेको चांडियुनि जो 18हों सरदार आहे। चांडिका जागीर में सरदारनि जो ॻोठु गैबी देरे नाले सॾिबो आहे। हीउ ॻोठु 1614 में सरदार मिर्ज़ा खान वलद सरदार दाता खान क़ाइमु कयो। अवल हिन ॻोठ खे सिर्फ़ देरे जे नाले सां सॾियो वेंदो हो। 1652 खां पोइ जॾहिं मियां शाल मोहम्मद कलोड़े तरफ़ां सरदार हाजी वली मोहम्मद खान खे मलक गैबी जो ख़िताब ॾिनो तॾहिं खां पोइ हीउ ॻोठु गैबी देरो तौरु मशहूरु थियणु लॻो। चांडिया कबीले जा केतिरा ई नंढा वॾा पाड़ा आहिनि जिन मां के सिंधी, के बलोची, के सिराइकी ॻाल्हाईंदा आहिनि। चांडियुनि जो सरदारी पाड़ो मिर्ज़ाणी आहे जेके पंहिंजे परॾाॾे मिर्ज़ा खान नाले पोयों मिर्ज़ाणी सॾिबा आहिनि। मिर्ज़ाणी पाड़े वारा चांडिया घणे भाॻे सिंधी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि पर नवाबनि जे घराणे वारा चांडिया बलोची ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि। तइदाद जे हिसाब सां चांडियुनि जो सभ खां वॾो पाड़ो हुसनाणी आहे जेके सॼे सिंध में पखेड़ियल आहिनि। हुसनाणी पाड़े हेठि वरी तक़रीबन 17 नंढनि पाड़नि में विरहायल आहिनि जेके घणे भाॻे बलोची ॻाल्हाईंदा आहिनि जॾहिं त कुझु सिंधी तोड़े सिराइकी बि ॻाल्हाईंदा आहिनि। सताणी ऐं साखाणी बि हुसनाणी पाड़े जा हिसा आहिनि। सिंध जो मशहूरु फ़नकार मरूम जलाल जो वास्तो बि हुसनाणी पाड़े सां हो ऐं दहाड़ियल परू चांडियो, लाइक चांडियो, विचू चांडे वारा बि हुसनाणी पाड़े जा हिसा हुआ। चांडियुनि जो हिकु ॿियो वॾो पाड़ो समाणी आहे जिन में 19 नंढा पाड़ा आहिनि जिन मां 16 पाड़ा बलोची त वरी 3 पाड़ा सिंधी ऐं सिराइकी ॻाल्हाईंदा आहिनि। दादू जे कचे में आबाद चांडिया बि समाणी पाड़े जा हिसा आहिनि जेके सिराइकी ॿोली ॻाल्हाईंदा आहिनि। चांडियुनि जो हिकु ॿियो वॾो पाड़ो मारफाणी आहे। उन जे हेठि अञा 16 नंढा पाड़ा आहिनि जेके घणे भाॻे सिंधी ऐं सिराइकी ॻाल्हाईंदा आहिनि।